जंहिंखे असां मौत सॾींदा आहियूं, हर इंसान जे लाइ अल्लाह ताला तैयार करे छॾी आहे। मौत हर मुसलमान गैर मुसलमान बल्कि हर जानदार मथां हर हाल में अचणो आहे। माण्हू मौत खां भॼी नथो सघे, लिकी नथो सघे, मौत खां परे नथो वञी सघे। हर शइ खां माण्हू पाण खे बचाए सघे थो। गर्मी खां बाबा पखो हलायो, AC हलायो, गर्मी खां बचाव थिए। सर्दी खां माण्हू पाण खे बचाईंदो आहे, सख़्त सर्दी आहे, कोट पाईंदो, हीटर हलाईंदो, सर्दी खां बचाव आहे। उस खां काढ़े खां माण्हू पाण खे बचाए सघे थो। उनखे पंहिंजी चमड़ी खे उस जी तपश खां क्रीमूं निकितियूं आहिनि बाबा, रंग कारो न थींदो, उन ते उस जो असरु न थींदो। सन ब्लॉक क्रीम लॻायो। हर शइ जे लाइ बचाव आहे, हिफ़ाज़त जो को न को तरीक़ो आहे, पर मौत खां बचण जो को तरीक़ो न आहे। तव्हां चओ त मां भॼी थो वञा, लिकी थो वञा, मौत खां 7 कोटनि जे अंदरि वञी लिकां, पर इज़राइल उते बि ईंदो जिते तव्हां लिकी वेंदव। उन जे लाइ के बि बंद न आहिनि, के बि क़ुयूद न आहिनि। इज़राइल खे रोकण जे लाइ कोट, कड़ा, बख्तर बंद ऐं बुलेट प्रूफ जैकेट, बम प्रूफ ऐं साईं मुंहिंजा एटम बम प्रूफ बंकर, उहे बि तव्हांखे फ़ाइदो न पहुचाए सघंदा। जेको वक़्तु लिखियलु आहे, मौत उन टाइम ते ज़रूरु अचिणो आहे। तव्हां ॻाल्हि सम्झो था रे कोन था सम्झो? क़ुरान मजीद फरमाए कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। ॿुधो, हर नफ़्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। केरु बि हुजे, जेकॾहिं जानदार आहे, साह खणण वारो आहे, उनखे मौत अचिणो आहे। मौत खां को बि माण्हू बची नथो सघे। जॾहिं बची नथो सघे त पोइ उन जी तयारी करणु ज़रूरी आहे। जेका सिर ते अचणी आहे, हिकिड़ी आज़माइश अचणी आहे। अकुलमंद माण्हू जी निशानी इहा आहे, क़ाबिले फ़हम इंसान उहो आहे, अकुलमंद इंसान उहो आहे जेको अचण वारे मुसीबत जी अॻुवाट तयारी करे। मिसाल तौर ख़बर पवे, मौसमियात खाते वारा चवनि त बाबा ईंदड़ हफ़्ते सख़्त बरसात पवण वारी आहे, तेज़ बारिश अचण वारी आहे। उन जे लाइ पंहिंजो बचाव कयो। अकुलमंद माण्हू पंहिंजे घर खे लेपो ॾियारींदो, छित खे ॿधाईंदो, पंहिंजे लाइ इंतज़ाम कंदो, सामान सड़ो महफ़ूज़ करे रखिणो आहे, उनखे बचाईंदो। अकुलमंद माण्हू आहे। बाबा दरिया जो बंदि टुटी पियो आहे, पंहिंजो बचाव कयो। बेवकूफ़ माण्हू आहे जेको पंहिंजे समुंड जे उनजे दरिया जे किनारे ते वेठो आहे, उनजो ॻोठ पासे में आहे, उनजो घर झको आहे ऐं वेठो रहे, बचाव न करे, उतां निकिरे न। जे उन में पाणी अची वञे, उन में ॿुॾी वञे, उनखे नुक़सानु थिए, उनजो माल लुड़ी वञे, उनजो पैसो ज़ाया थी वञे, उनजा बच्चा ॿार मरी वञनि, त उहो ॿिए कंहिंखे मेणो न ॾे। उनखे अॻे तलाह कयो वियो हुयो, उनखे ॿुधायो वियो हुयो त बाबा बंदि टुटी पियो आहे, दरिया जो पाणी अचे पियो, ॿोॾ अचण वारी आहे, तुंहिंजो ॻोठ ॿुॾी वेंदो। अकुलमंद माण्हू उहो आहे जेको पंहिंजो सामान खणे, पंहिंजो माल मिल्कियत खणे, पंहिंजा ज़राए खणी ऐं अहिड़ी जॻह ते मुंतक़िल थी वञे जेका महफ़ूज़ हुजे, उते उनजी हिफ़ाज़त थी सघे, उनजा बच्चा पनाह में रही सघनि। अकुलमंद माण्हू इहो आहे। बिला तशबीह बिला मिसाल, मिसाल सम्झाइण जे लाइ हूंदो आहे। मौत बि अल्लाह ताला क़ुरान मजीद में असां सभिनी खे इत्तला कयो आहे। हे मुस्लमानो, हे मोमिनो, तव्हांजे मथां मौत अचिणो आहे, मरण वारा आहियो। हिकिड़े ॾियारे तव्हांजी ज़िंदगी जी पुॼाणी थींदी ऐं पोइ तव्हां क़ब्र में पवंदव, उते तव्हां खां हिसाब किताब थींदो। क़यामत जे ॾियारे उथारिया वेंदव, उते तव्हां खां आमाल नामो घुरियो वेंदो, तव्हांजे अमलनि जी पुछाह थींदी। जेकॾहिं भला अमल कया हूंदव त तव्हांजे लाइ अल्लाह अॻुवाट ई जन्नत जा इनाम तयारु करे छॾिया आहिनि। हाणे अकुलमंद माण्हू त उहो आहे न जेको मौत जी अॻुवाट तयारी करे। सम्झो था, मौत ख़तम थियण जो नालो न आहे, मौत मिटजी वञण जो नालो न आहे। असांखे ख़ौफ़ थींदो आहे त मरी वेंदासीं, ख़तम थी वेंदासीं,
न, बल्कि जेकॾहिं दिल में अल्लाह जी मोहब्बत हुजे, अल्लाह जी चाहत हुजे, अल्लाह सां मिलण जो ज़ौक़ ऐं शौक़ हुजे, मुंहिंजे दिलबर नबी फरमायो आहे त इहो मौत मोमिन जे लाइ ईद बणिजी वेंदो आहे। अल मौत जस्रुन यूसिलुल हबीब इलल हबीब। मौत हिकिड़ो पुल आहे, मौत हिकिड़ी मोरी आहे, पुल आहे। जीअं चैनल जी मोरी असां टपी हिकिड़े पासे खां ॿिए पासे वेंदा आहियूं, बुज़ुर्गनि फरमाया मौत बि हिकिड़ी मोरी ऐं पुल आहे जेका हिकिड़े महबूब खे ॿिए महबूब सां मिलाइण जो कमु कंदी आहे। जे दिल में अल्लाह जी मोहब्बत हुजे त मौत बाने खे अल्लाह सां मिलाइण जो कमु कंदो आहे। छो त हिन ज़िंदगी में त अल्लाह सां मुलाक़ात थी नथी सघे, अल्लाह जो दीदार थी नथो सघे, मुमकिन न आहे। हे जेके मथे वारियूं अखियूं आहिनि न, इहे अल्लाह खे ॾिसी नथियूं सघनि। वाहिद निगाह मदीने वारे साईं जी आहे जंहिं अल्लाह खे ॾिठो। बाक़ी ॿियो को बि नबी हुजे या वली हुजे, मथे जी अखियुनि सां अल्लाह खे नथो ॾिसी सघे, केर बि इंसान आहे। उन जे लाइ मौत ज़रूरी आहे। मौत खां बाद में अल्लाह ताला अहिड़ी अख अता कंदो आहे पंहिंजे मोमिननि खे जेके अल्लाह जो दीदार करे सघनि था। सम्झो था? पोइ जंहिंजे अंदरि शौक़ हुजे, हिकिड़ा माण्हू मौत खां डिॼंदा आहिनि, मौत खां लहराईंदा आहिनि, बाबा मरी वेंदासीं, हीअं थींदो हीअं थींदो, पर मदीने वारे साईं फरमायो त मोमिन बाननि खे अल्लाह सां मिलण जो शौक़ हूंदो आहे। ऐं मन अहब लिका अल्लाह अहब अल्लाहु लिकाअहू। जे माण्हू खे अल्लाह सां मुलाक़ात जो शौक़ आहे, मोहब्बत आहे, चाहत आहे त अल्लाह सां मुलाक़ात कयां, त अल्लाह खे वरी उन सां मिलण जो शौक़ ऐं मोहब्बत हूंदी आहे। अल्लाह खे वरी उन बहाने सां मिलण जी चाहत हूंदी आहे। वमन करिह लिका अल्लाह करिह अल्लाहु लिकाअहू। जेको माण्हू नथो पसंदि करे, नथो चाहे त मां अल्लाह सां मिलां, अल्लाह सां मुलाक़ात थिए, त अल्लाह बि न चाहींदो आहे त इहो मूंसां मिले। इन अल्लाह फरमाईंदो मूंखे तुंहिंजी ज़रूरत न आहे, तुंहिंजी का बि हाजत न आहे, मां अल्लाह उन्हनि सां मिलणु पसंदि कयां थो जंहिंजे दिलनि में मूं रब सां मुलाक़ात जो शौक़ु आहे। सुभान अल्लाह। ऐं साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इहा हदीस जो बयान कई त सहाबा किराम अर्ज़ कयो या रसूलल्लाह अकिराहियतुल मौत, छा इन मां मुराद आहे मौत खे नापसंद करण, मरण खे नापसंद करण? फकुल्लुना नकरहुल मौत। घणा माण्हू आहिनि, असां मां घणा अहिड़ा आहिनि जेके सभई ॼणा मौत खे पसंदि नथा कनि। माण्हू चाहींदो आहे त ज़िंदगी गुज़ारे, बचनि ॿारनि सां रहे, ज़ालुनि औलाद सां ज़िंदगी गुज़ारे, मौत खे त को नथो पसंदि करे। नबी साईं फरमायो ईअं न आहे, मौत जी ॻाल्हि न आहे। लैस ज़ालिक वलाकिनल मोमिन इज़ा बुश्शिर बिरहमतिल्लाहि व रिदवानिही व जन्नतिही अहब्ब लिका अल्लाह। मदीने वारे साईं फरमायो बल्कि मोमिन खे अल्लाह जी रहमत जी बिशारत ॾिनी वई आहे। उनखे ख़बर आहे त मूं अमल साले कया आहिनि, निमाज़ पढ़ी आहे, रोज़ो रखियो आहे, ज़कात ॾिनी आहे, अल्लाह जे हबीब जी ताबेदारी कई आहे, रब जे हुक्मनि जी पैरोकारी कई आहे, त मूंखे मरण खां बाद में अल्लाह जी रहमत मिलंदी, अल्लाह जी इनायत मिलंदी, रब जी रज़ा मिलंदी, अल्लाह ताला जन्नत अता कंदो। इन जे करे उनखे शौक़ हूंदो आहे त जल्दी मौत अचे, मां पंहिंजे महबूब अल्लाह सां मुलाक़ात वञी कयां। इन जे करे अल्लाह ताला बि चाहींदो आहे त माण्हू जल्दी मूं वटि अचे त मां हिन सां मुलाक़ात कयां। पर मुनाफ़िक ऐं काफ़िर इज़ा बुश्शिर बिअज़ाबिल्लाह, उनजे बदअमालियुनि जे करे, उनजी बेफ़रमानियुनि जे करे, उनजे शिरक जे करे, उनजे गुनाहनि जे करे, उनजी ख़ताउनि जे करे उनखे अज़ाब जी ख़बर वईद ॿुधाई वई आहे। तूं मरंदे तोखे हूअं ई अज़ाब थींदो। वसख़तिही, ऐं मौत जी सख़्ती उनखे ॿुधाई वई आहे, उनखे सकरात जी सख़्ती जो ॿुधायो वियो आहे। काफ़िर जो मौत जॾहिं सकरात जी सख़्ती थींदी आहे, बदामाल जो मौत उनजे मथां सकरात जी सूरत में ईंदो आहे। मुंहिंजो आका, मुंहिंजो दिलबर नबी थो फरमाए हिकिड़ी सट सकरात जी, तव्हांजो तवजो मूं ॾे, हिकिड़ी सट सकरात जी होॾा जिस्म ते 70 तीरनि ऐं तलवारुनि जा घाव थियनि, ज़ख़्म पहुचाया वञनि। गोया कि ईअं चइजे तलवार जो माना तसवुर न अचे, 70 जिस्म में गोलियूं लॻनि, होॾा हिकिड़ी सट सकरात जी अञा अज़ियतनाक ऐं दर्दनाक आहे। अल्लाह ताला असांखे बुरे मौत खां बचाए, चओ आमीन। सख़तिही, मुनकिरनि खे, काफ़िरनि खे, अल्लाह जे दुश्मननि खे, मुनाफ़िकनि खे ख़बर ॾिनी वई आहे त मौत ॾाढो ॾुखियो आहे, मौत ॾाढो बुरो आहे, मौत ॾाढो बुरो थींदो तव्हांजो। पोइ
वकरिह लिका अल्लाह, उहे चाहींदा ई न आहिनि त मौत अचे, अल्लाह सां मिलण जी कोशिश कोन कंदा आहिनि, अल्लाह सां मिलण जो शौक़ बि कोन रखंदा आहिनि। जॾहिं इहा आदत थी वञे त मदीने वारे साईं फरमायो त अल्लाह खे बि उहे कोन वणंदा आहिनि, रब बि नाहे चाहींदो त इहे मूं अल्लाह वटि अचनि, मूंखे उहे बाना रब थो फरमाए वणनि था जेके मूं अल्लाह सां मोहबत रखण वारा। सुभान अल्लाह। ऐं हज़रत सैयदना मुआज़ बिन जबल रज़ियल्लाहु तआला अन्हु तो फरमाए त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया इन शिअतुम अंबअतुकुम मा अव्वल मा यक़ूलुल्लाह अज़्ज़ व जल्ल लिल मुमिनीन यौमल क़ियामा। तव्हांखे ॿुधायां त क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं अल्लाह ताला पहिरियों कलाम मोमिननि सां कहिड़ो ॻाल्हाईंदो, कहिड़ी ॻाल्हि फरमाईंदो, जॾहिं मोमिन अल्लाह जे हुज़ूर में पेश थींदा, ईमान वारा अल्लाह जे हुज़ूर में ईंदा त अल्लाह छा चवंदो? अर्ज़ कयो या रसूलल्लाह, ॿुधायो छा चवंदो अल्लाह? अल्लाह ताला फरमाईंदो अहबब्तुम लिकाई, ए मुंहिंजा बाना, छा तोखे मुंहिंजे मिलण जो शौक़ु हुयो, मुंहिंजे दीदार जो को शौक़ु हुयई, दिल में इहो शौक़ु हुई त मां अल्लाह सां मुलाक़ात कंदुसि, अल्लाह सां कचहरी कंदुसि, अल्लाह सां वञी मिलंदुसि, को शौक़ु हुयई, को ज़ौक़ हुयई त मोमिन माण्हू चवंदो नअम या रब्बना, मुंहिंजा मौला कहिड़ी ॻाल्हि थो पुछा करी, असां त हर वक़्तु तुंहिंजी यादि में ज़िंदगी गुज़ारींदा हुयो, असांजो त सुबुह शाम तुंहिंजे ज़िक्र में गुज़रंदो हुयो। क़ुर थो फरमाए वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह, मोमिन उहे आहिनि जिन खे अल्लाह जी मोहब्बत शदीद सताईंदी रहंदी आहे। सुभान अल्लाह। फ़क़ाल फ़यक़ूल लिम, अल्लाह ताला पुछा कंदो छो मूंसां मिलण जो तव्हांखे छो शौक़ु हुयो, छाजे लाइ मुंहिंजे मिलण जो तव्हांजे अंदरि ज़ौक़ हुयो? फ़यक़ूलून रजौना अफ़ौक व मग़फ़िरतिक, मुंहिंजा मौला इन जे करे जो असांखे आसरो हुयो, असांखे उमीद हुई, असांखे दिलि में इहो शौक़ु हुयो अल्लाह सां मिलंदासीं, अल्लाह असांखे बख़्शींदो, असां ते रहमत फरमाईंदो, असां ते इनायत कंदो, असां ते करम कंदो, असांजे मथां महिरबानी कंदो, बसि तुंहिंजी करम नवाज़ी हासिल करण जे लाइ, तुंहिंजी महिरबानी वठण जे लाइ मुंहिंजा मौला असांखे शौक़ु हुयो त तोसां मुलाक़ात थी। क़ाल फ़यक़ूलुल्लाहु तबारक व तआला क़द वजबत लकुम मग़फ़िरती, जे मूंसां मिलण जो शौक़ु हुयव मां जे ऐलान थो कयां मूं अल्लाह जी मग़फ़िरत, मूं अल्लाह जे तरफ़ां निजात तव्हांजे लाइ वाजिब थी वई आहे। मां अल्लाह तव्हांजा हर गुनाह पुछी माफ़ करे छॾियां। जेकॾहिं अल्लाह में भलाई जी उम्मीद हुजे, अल्लाह जे दीदार जो इरादो हुजे त उन बाने खे ज़रूर अल्लाह ताला जी मोहब्बत नसीब थींदी आहे। सम्झ में ॻाल्हि अचे थी? मौत तॾहिं भलो थींदो जॾहिं अमलनि सालिहनि करण वारा थींदो, अल्लाह सां मिलण जो शौक़ु हूंदो, जॾहिं मौत जे लाइ तयारी कई वेंदी, भलाई जो सोचियो वेंदो। मदीने वारे साईं फरमायो त हर मोमिन वटि इज़राइल ईंदो आहे, पर जॾहिं बदकार वटि ईंदो आहे त हुनजी सूरत वॾी ख़ौफ़नाक हूंदी आहे, वॾी हैबतनाक हूंदी आहे, जो उनखे ॾिसण सां, इज़राइल खे ॾिसण सां उन खां सॼी दुनिया विसरी वेंदी आहे, उनखे यादि न रहंदो आहे त छा कयां। पर जॾहिं मोमिन माण्हू मरंदो आहे, इज़राइल ईंदो आहे, भली खणी ख़ौफ़नाक सूरत में अचे या सुहिणी सूरत में अचे, उनखे उनजी परवाह न हूंदी आहे, छो त उनजी दिलि अल्लाह ॾे मुतवजे हूंदी आहे। उनखे ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, मोमिननि जे लाइ त अल्लाह ईअं फरमायो आहे त उन्हनि खे न को ख़ौफ़ हूंदो न को ग़म हूंदो। ग़म छाजो, डपु छाजो, जॾहिं उन्हनि जी दिलि में ऐं उन्हनि जी ज़िंदगी सॼी अल्लाह जी यादि में गुज़री, अल्लाह जी ताबेदारी में गुज़री। तव्हां सम्झो था हाले कोन था सम्झो? जॾहिं अल्लाह खे यादि कंदे वक़्तु गुज़रियो, रब सां मोहब्बत रखंदे वक़्तु गुज़रियो, त मरण जे वक़्त में इज़राइल जो ख़ौफ़ ॾियारणु, डपु ॾियारणु या सूरत ख़ौफ़नाक बणाइणु या अज़ियत जे लाइ माइल थियणु उन ते असर अंदाज़ न थींदो। मोमिन खे का बि उनजी ख़ौफ़नाक सूरत जी का उनजे साम्हूं हैसियत न हूंदी आहे, छो त उनखे अल्लाह जी रहमत में उम्मीद हूंदी। सुभान अल्लाह। ऐं मदीने वारे साईं फरमायो इन्नल अब्दल मुमिन इज़ा कान फिल किताइ मिन दुनिया, जॾहिं मोमिन मानो दुनिया मां मोकिलाईंदो आहे, उन ते मौत ईंदो आहे, तवजह ॾिजो, मौत ईंदो आहे व इक़बाल मिनल आख़िरत, त उन जे लाइ आख़िरत जी तयारी ऐं उन जो इस्तक़बाल अॻुवाट तयारु कयो वेंदो आहे। हेॾा मरण जो टाइम ईंदो आहे, होॾा हुन जे लाइ अॻुवाट ई आख़िरत जी तयारी कई वेंदी आहे। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए, जॾहिं वफ़ात जो वक़्तु आयो,
सैयदना बिलाल जो मरे पियो, मौत जो वक़्तु क़रीब आयो त घरवारी रोए पई, ज़ाल संदसि घर में बीठी रोए पई, वाह हुज़ना, हाय ॾुख, हाय ग़म, मुंहिंजो वर मूंखां जुदा थो थिए। हज़रत बिलाल फरमायो ईअं न चओ, फरमायो चओ त वाह ईदा, वाह शौक़ा, वाह ईदा, हाय शौक़ मुंहिंजो, हाय मुंहिंजे लाइ ख़ुशी जो ॾियारो। चए वैसे ख़ुशी छाजी? चई छो न ख़ुशि थियां जो अॼु मां बिलाल मोहम्मद मुस्तफ़ा सां मुलाक़ात करण वारो आहियां। जंहिं नबी जे लाइ तड़पियुसि पे, सिकियुसि पे, उन नबी सां मुलाक़ात थियण वारी आहे। सुभान अल्लाह। माना मरण वक़्तु हुनजो इस्तक़बाल अॻुवाट कयो वेंदो आहे। मदीने वारे साईं फरमायो त मोमिन बाने जे मौत जे वक़्तु नज़र इलैहि मलाइकतुम मिनस समाए बीदुल वुजूह कअन्न वुजूहहुम शम्स। आका तो फरमाए त उन जे लाइ अल्लाह जा मलाइक नाज़िल थींदा आहिनि। मौत जो इज़राइल ईंदो आहे पर उन वक़्तु मलाइक अलॻि उन जे इस्तक़बाल में ईंदा आहिनि, पर उन्हनि जा चेहरा एॾा रोशन हूंदा आहिनि जीअं सिज चिमकंदो आहे न, मलाइकनि जा मुंहं ईअं चमकदार हूंदा आहिनि। माहुम कफनुन मिन अकफानिल जन्नत। हिकिड़ो कफन माण्हू मोमिन जे लाइ तयारु कंदा आहिनि, कपिड़े जो, अच्छे वॻे जो मोमिन तयारु कंदा आहिनि। हिकिड़ो कफन वरी इहे नूर वारा मलाइक जन्नत मां उन जे लाइ खणी ईंदा आहिनि। ऐं हनूतुम मिन हुनूतिल जन्नत, जेके जन्नत जी खुशबू में बोरियल हूंदा आहिनि, उहे कफन जन्नत जे पाणी में वेंजारियल हूंदा आहिनि। हत्ता यजलिसू मिन्हु मद्दल बसरी। पोइ उहे मलाइक ते उन जी सेरांदी खां वेंदा आहिनि, उन जी सेरांदी खां इज़राइल जो इंतज़ार कंदा आहिनि त केॾी महिल उन जो रूह कब्ज़ करे। सुम्म यजीउ मलकुल मौत अलैहि सलाम, मलकुल मौत ईंदो आहे। हत्ता यजलिस इंद रासी, उन जे सेरांदी खां अची वेंदो आहे। फयकूलु अय्युहा अय्यतुहा नफ्सु तय्यिबा, ओ पाकीज़ा नफ्स रखण वारा, उखरुजी इला मग़फ़िरतिन मिनल्लाहि व रिदवान। मलाइक मौत वारो फ़रिश्तो चवंदो आहे, ओ पाकीज़ा नफ्स, ओ भला नफ्स, ओ अल्लाह जी इबादत करण वारा नफ्स, हाणे तुंहिंजे जिस्म मां रूह कढां थो, निकुर हिन मां, छो त अल्लाह तुंहिंजे लाइ अॻवाट ई मग़फ़िरत ऐं पंहिंजी रज़ा जा दरवाज़ा खोले छॾिया। सुभान अल्लाह। क़ाल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, मदीने वारे साईं फरमाया फतख़रुजु तसीलुन कमा तसीलुल कतरति मिनस सिक़ाय। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿी हदीस आहे, जॾहिं मुनाफ़िक जो मौत थींदो आहे, बुरनि अमलनि करण वारो मरंदो आहे, उन जो रूह उन जे जिस्म मां निकिरंदो आहे त ईअं निकिरंदो आहे जीअं पुराणो कपिड़ो कंहिं कंडीअ जे वण ते रखे, पुराणो सख्त पुराणो बोसीदा कपिड़ो हुजे ऐं कंडे वारे वण ते रखे ऐं उनखे छिक ॾिबी आहे त अगड़ियूं थी वेंदो आहे, जुदा थी वेंदो आहे, धागे धागे खां धार थी वेंदो आहे। नबी साईं फरमायो मुनाफ़िक या बदकिरदार या बुरनि अमलनि करण वारो मरंदो आहे त उन जो जिस्म ईअं संद खां धार थी वेंदो आहे। तसीलु कमा तसीलुल कतरतु मिन फी सिक़ाय। जॾहिं मोमिन माण्हू मरंदो आहे न त उन जो रूह जिस्म मां ईअं जीअं पाणी, असां जीअं कूलर जो ढक खोलियो, बुजी खोलियो, कीअं पाणी सेल सां रवानो थी वेंदो आहे। नबी साईं तो फरमाए ईअं मोमिन बाने जो रूह आराम सां ॿाहिरि निकिरी वेंदो आहे। लम यदउहा फी यदिही तरफतन ऐनिन हत्ता याखुजुहा। अख छिंभण खां बि अॻु में इज़राइल खां हो जेके मलाइक बीठा हुया न, नूरानी चेहरे खसे वठंदा आहिनि, चवंदा आहिनि तुंहिंजी मिल्कियत न आहे, असां हिनखे यजअलुहा फी ज़ालिकल कफ़न, हिन कफ़न में विझंदासीं ऐं हिन खुशबू में वेंजारींदासीं। यख़रुज मिन्हा कअत्यब नफ़हति मिस्किन वुजिदत अला वजहिल अर्द। अल्लाह ताला जा मलाइक उन जे जिस्म ते वो जॾहिं कफ़न पाराईंदा आहिनि, जन्नत जी खुशबू लॻाईंदा आहिनि, उन जी सुरहान, उन जी ज़मीन वजदत अला वजहिल अर्द, पूरी ज़मीन उन जी खुशबू सां सुराही थी वेंदी आहे। मोमिन बाने जो रूह निकिरंदो आहे
फला यमुरुन बिहा अला मलइन मिनल मलाइकति वो मलाइक खणी उनके आसमाननि ते वेंदा आहिनि पोइ जंहिं बि मलाइकनि जी जमात खां लंघंदा न मलाइक कंहिंजो आहे जेको एॾे एतमाम सां खयो था वञो पिया चवंदा आहिनि फलान इब्नु फलान हे फलाणे पुट फलाणे जो रूह आहे सुभान अल्लाह उन जो रूह मलाइकनि ते हलंदो आहे आसमाननि ते फेरायो वेंदो आहे मुक़र्रब मलाइक उनखे ॾिसंदा आहिनि ताजो हत्ता यंतही बिही इला समाई साबिया सतनि आसमाननि ते उनजे रूह खे फेरायो वेंदो आहे सतें आसमान ते पहुचंदो आहे पोइ अल्लाह ताला फरमाईंदो आहे मूं इनखे आला इल्लियीन में जॻह ॾिनी हाणे इनजी पैदाइश मिट्टी मां थी आहे इनखे वापसि इनजे रूह खे मोटाए खणी वञो यकुल्लाह अज़्ज़ व जल उक्तबू किताब अब्दी फी इल्लियीन हिन जो जेको आमाल नामो आहे न उहो सुहिणो आला इल्लियीन में लिखियो वञे फइन्नी मिनहा ख़लक़तुहुम व फीहा उईदुहुम व मिनहा उख़रिजुहुम तारतन उख़रा मूं अल्लाह ताला इनखे मिट्टीअ मां ठाहियो इनखे मिट्टीअ में रहाईंदुसि ऐं इनखे मिट्टीअ मां उथारींदुसि हाणे इन जो रूह वापसि मोटाए उनजी क़ब्र में दाख़िल कयो वञे मोमिन बाने जो रूह आसमाननि तां थी अल्लाह सां मुलाक़ात करे वरी वापसि क़ब्र में अचे उन वटि पहुंदो आहे हिन हदीस मां ख़बर पवे थी त मोमिननि खे अल्लाह क़ब्र में बि ज़िंदा हयात रखे छॾींदो आहे जेके चवंदा मरी विया मिट्टी में मिली विया ख़तम थी विया या मुस्नद अहमद बिन हंबल जी हदीस जेका मूं तव्हांखे ॿुधाई त 534 नंबर हदीस आहे मदीने वारे साईं जी मुस्नद अहमद बिन हंबल जी महबूबन फरमायो त उनजो रूह वापसि मोटी ईंदो आहे मोमिन मानो पंहिंजी क़ब्र में हयात हूंदो आहे सुभान अल्लाह जी ॾिसण वारी अख हुजे त मुंहिंजो मुर्शिद महबूब इलाही अॼु बि ज़िंदा हयात वेठो आहे तव्हांजे हर हर सुभान अल्लाह जी खे ख़बर पवे थी तव्हांखे मज़ार में दुआऊं पियो ॾे त मुंहिंजे आस्थान खे तव्हां आबाद कयो वेठा आहियो सम्झ में ॻाल्हि अचे थी ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वलाकिनल मोमिन इज़ा हदरतुल मौत बुश्शिर बिरिदवानिल्लाहि व करामतिही फलैस शैउन अहब्ब इलैहि मिम्मा अमामहु जॾहिं मोमिन वटि मौत जो वक़्तु ईंदो आहे त अल्लाह ताला जी रज़ा ऐं उनजी इज़त जी ख़ुशख़बरी अॻवाट ई अल्लाह उनखे ॾेई छॾींदो आहे सुभान अल्लाह हाणे मौत त अचिणो आहे मौत हर कंहिं ते अचिणो आहे मरंदासीं मां मरंदुसि तव्हां मरंदो हर कंहिंखे क़ब्र में हलणो आहे मौत त भलो उहो आहे न जो मरूं त नबी साईं जीअं फरमायो त उनखे ख़ुशख़बरी ॾिनी वञे बिरिदवानिल्लाहि व करामती इज़त जी ऐं अल्लाह जी रज़ा जी ख़ुशख़बरी मरण खां अॻु में उनखे ॾिनी वञे इहा तॾहिं मिलंदी जॾहिं मिठा मिठा अमल साले कंदो जॾहिं अल्लाह खे राज़ी कंदो जॾहिं रब जी रज़ा वारा कम कंदो मदीने वारे साईं जी ताबेदारी इख़्तियार कंदो तव्हांजो उथणु तव्हांजो वेहणु तव्हांजो ॻाल्हाइणु तव्हांजो सोचणु तव्हांजो खाइण ऐं पीअणु तव्हांजो मामलात करणु सभु जो सभु अल्लाह खे राज़ी करण वारो हुजे मौत जी तयारी करण वारो हुजे भला ॿियो कमु न आहे इहो त सोचो त मरंदासीं मरण वक़्तु मौत त भलो थिए न अल्लाह ताला शल पनाह में रखे मूंखां उहा राति नथी विसरे हिते दरगाह शरीफ़ ते हिकिड़ी औरत खे वठी आया उनखे सकरात जी सख़्ती हुई सकरात हुई अल्लाह अकबर मां हींअर उहा ॻाल्हि सोचींदो आहियां मुंहिंजा लिंग कांडार जी वेंदा आहिनि औरत हीअं मथे ज़मीन तां हली पई वञे वरी ज़ोर सां ज़मीन ते पई वरी मथे पई हली वञे वरी ज़मीन ते पवे पई नबी साईं फरमायो जॾहिं सकरात जी सख़्ती हुजे त उन ते यासीन शरीफ़ पढ़ो मूं यासीन पढ़ी उनजो दम परवाज़ थी वेंदो त उहा ॾाढी दर्दनाक राति आहे उहा पहिरीं घड़ी मौत वारी पहिरीं राति ॾाढी अज़ियतनाक आहे क़ब्र जी पहिरीं राति ॾाढी परेशान कुन आहे मुंहिंजा भाइरो मुंहिंजा दोस्तो उन राति जी तयारी कयो ईअं न थिए जो उन राति में असां मुंझी वञूं उन अज़ाबनि में मुब्तला थी वञूं असां जी क़ब्र खे सख़्तु कयो वञे सोढ़ो कयो वञे नबी साईं फरमायो जॾहिं बुरे माण्हू जो पुछाणो थींदो आहे क़ब्र में त उनजी क़ब्र एॾी सख़्तु कई वेंदी आहे एॾी तंग कई वेंदी आहे जो उन जूं पासराटियुनि में मिली वेंदियूं आहिनि उनजे वात मां छठीअ तो खीर ॿाहिरि निकिरी ईंदो आहे जॾहिं उनजी क़ब्र उनजी सोढ़ी कई वेंदी आहे ईअं न थिए जो असांजूं क़ब्रूं ईअं अज़ियत जो दर्द जो घर बणिजी वञनि
तैयारी कयो मौत जी, अॻुवाट तैयारी कयो, मरणो आहे असांखे। उन खां अॻु में जो मौत अचे, इज़राइल अचे, उन खां अॻु में जो इज़राइल जा हथ असांजी ॻिचीअ में पवनि, जेके बेफ़रमानियुनि वारियूं आदतूं आहिनि सभिनी खां माफ़ी वठो। अॻु में ई उन्हनि खां तौबा ताइब थियो। मदीने वारे साईं फरमायो अत्ताइबु मिन ज़ंबि कमन ला ज़ंब लहू, जेको गुनाहनि खां तौबा ताइब थिए उहो ईअं आहे ॼण उन गुनाह जो कमु कयो ई कोन्हे। मिठा अमल साले कयो त अल्लाह राज़ी रहे, अल्लाह जो हबीब शल राज़ी रहे। अल्लाह ताला असांखे बुरे मौत खां बचाए, अल्लाह ताला असांखे सकरात जी सख़्ती खां बचाए। अल्लाह असांखे उहो मौत नसीब फरमाए जंहिंमें अल्लाह जी रज़ा ऐं अल्लाह जी तरफ़ां करामत ऐं इज़्ज़त जो ऐलान हुजे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना हबीबिना या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासिअल करम। ए मुंहिंजा मौला असांजे मथां पंहिंजी असांखे बुरे मौत खां बचाइजा। मुंहिंजा मौला असांखे मौत जी सख़्ती खां बचाइजा, असांखे सकरात जी सख़्तियुनि खां बचाइजा। इज़राइल जी हैबतनाक सूरत खे ॾिसी असांखे दीन ते क़ाइम रहण जी तौफ़ीक़ अता कजा। हे मुंहिंजा मौला असांखे बुरे मौत खां बचाइजा, असांजी पछाड़ी जी पारत हे मुंहिंजा मौला इफ़्तारी जो टाइम आहे, हिन टाइम ते तूं दुआऊं क़बूल कंदो आहीं। मौला असां सभिनी जी इल्तिजा आहे, असांजी पछाड़ी चङी फरमाइजा। मौला असांखे बुरे मौत खां बचाइजा, असांखे ताइब थियण वारनि बाननि में शुमार फरमा। हे मुंहिंजा मौला असांखे गुनाहनि जी माफ़ी अता फरमा, असांजी कब्र खे जन्नत जो बाग़ीचो बणाइजा, असांजी कब्रुनि खे जहन्नम जी पायुनि खां बचाइजा, असांजी कब्रुनि खे जन्नत जी पायुनि जन्नत जी नेमतुनि सां माला माल कजा। असांखे हे मुंहिंजा मौला असांजा जिस्म, असांजी चमड़ी जून जुलाई जी गर्मी बर्दाश्त नथी करे सघे, तुंहिंजी जहन्नम जी पायुनि खे कीअं बर्दाश्त कंदी। दीदार जो शौक़ आहे, असांखे तोसां मुलाक़ात जो शौक़ आहे। मौला असां सभिनी जे मथां पंहिंजी रहमत जा दरवाज़ा खोल, असांजे मथां पंहिंजी इनायत जा दरवाज़ा खोल, असां सभिनी जे मथां पंहिंजी ख़ासि करम नवाज़ी फरमा, जेका पंहिंजे मोमिननि ते, पंहिंजे वलीअनि ते, पंहिंजे सिद्दीक़नि ते ऐं पंहिंजे साले बाननि ते रमज़ान जे महीननि ऐं घड़ियुनि में महिरबानियूं कंदो ई असां सभिनी आजिज़नि ते उहे महिरबानियूं नाज़िल फरमा। असांजे बातिन जो इस्लाह फरमा, असांजे दिल खे पंहिंजो ज़िक्र वारो बणा, असांजे जिस्म खे पंहिंजो ताबेदार बणा। मौला असां सभिनी जो दुआऊं क़बूल फरमा। अल्लाहुम्मा सल्लि अला नबीना हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन।